वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन्नासि वल जान वला आलिहि वअस्हाबिहि वअहलि बैतिहिल मुतत्तहिरीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िला इलैका मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यअसिमुका मिनन्नास इन्नल्लाहा ला यहदिल कौमल काफिरीन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र इल्ला मन ताब व आमन व अमिला अमलन सालिहा इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां मुहब्बत सां ऐं प्यार सां एॾो वॾो मजमू आहे, वॾो आवाज़ हुजणु खपे। सुभान अल्लाह जे लाइ न चयो आहे, दुरूद पाक पढ़ण जे लाइ हाल फ़िलहाल चयो। सलाह शरीफ पढ़ो बुलंद आवाज़, जंहिं तक आवाज़ पहुचे थो उहे हथ मथे करनि, असांखे पक पए थी आवाज़ ॿुधनि था, सभिनि वटि आवाज़ पहुचे थो न, पोइ सभई सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिन्हनि दोस्तनि सलाह शरीफ पढ़ियो आहे उहे ॿई हथ मथे करे हाणे सुभान अल्लाह जो जाप।
आवाज़ बिल्कुल घटा। अल्लाह जेके चुप वेठा थी उन्हनि खे बि रब साईं तौफ़ीक़ ॾे, इन बीमारनि खे बि शिफ़ा ॾे। अञा वॾे आवाज़ मुख़्तसिर जमात नंढड़नि जलसनि में असां प्रोग्राम में माशाअल्लाह एॾो वॾो मजमू एॾो वॾो आवाज़ हूंदो आहे। तव्हांजो त एॾो आवाज़ हुजणु खपे, एॾी वॾी मख़लूक आहे जो ही क़ब्रिस्तान में मुर्दा ई जागी पर तव्हां असां जीअरनि खे ई मारे छॾियो। सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ। अञा बुलंद आवाज़ सां ॿई हथ मथे करे त ख़बर पए जागो था पिया। जेके सुम्हियल था उहे सुभान अल्लाह चओ। जागो था। साउंड वारो माशाअल्लाह साईं जज़ाकुमुल्लाह बेहतरीन। अल्हम्दुलिल्लाह असांजे सिंध ऐं बलोचिस्तान जा ख़तीब हाफ़िज़ुल क़ुरान हज़रत मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा बुरड़ो साहब जे हुकुम ते तक़रीबन मग़रिब जे वक़्त खां वठी पंहिंजे वारे जे इंतज़ार में हुआसीं। अल्हम्दुलिल्लाह हींअर हाज़िरी नसीब थी आहे हिन क़ुरानी महफ़िल ऐं मजलिस में। सालियानो प्रोग्राम ऐं जलसो आहे। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे अचण असांजे अचण खे ॿुधण खे वेहण खे क़बूल फरमाए। बुलंद आवाज़ सां आमीन चओ। अञा वॾे आवाज़। आए माहे अरब आए माहे अजम आए फ़ख़्र जहां आए फ़ख़्र ज़मान। अब माई शेर सोने नबी जे शान ते पढ़ा तो कुछ जुमला ऐं सुभान अल्लाह जे तुक ऐं वज़न। जॾहिं मां सुभान अल्लाह चवां त तव्हां सभु गॾिजी करे छा चवंदो? माज़अल्लाह चवंदो। सुभान अल्लाह बाबा वॾे आवाज़ सां। आए माहे अरब आए माहे अजम आए फ़ख़्र जहां आए फ़ख़्र ज़मान आए बाइस ज़ीनत अर्ज़ समा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एजाज़ ये तेरी नज़रों का फैज़ान ये तेरे कदमों का। एक सफ में खड़े हैं शाह गदा गुशे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ आफाक में जिसकी धूम मची वाह खुल्क तेरा वाह रहम तेरा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुनिया जे अंदर मानो सिर्फ सोचे थो दुनिया ही आखिरत मानो नखे याद ना है। हालांकि ही सालानो प्रोग्राम रखियो ही वही थो इन कब्रस्तान जे विच में ताजो ताके मौत याद अचे। दुनिया का ताल्लुक कटजी वही आखिरत से ताल्लुक जुड़ी वही। दुनिया कमाए 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 थकी पियो हाणे आखिरत जो भी फिक्र कर। दुनिया जो यारियों दोस्तियों मलाए 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 बेवफाइन धोखन में अची हाणे उन अल्लाह से भी दोस्ती करे दिस। दुनिया जो ताल्लुकात मुहब्बतों वफा सब हयाती तक मरण का बाद सब कुछ खत्म। ये कुरान वफादार आ। वो एकड़े शायर ये जुमला हिन अंदाज से बयान किया सुभान अल्लाह चो तो मां कुछ आखिरत जी याद दिया रहे। अया बुलंद आवाज अया वडे आवाज चो सुभान। जेके बीठा ये भी सुभान अल्लाह चो। जेके बीठा ये हथ मथे करे सुभान अल्लाह चो। जे करे गाल समझ में अचे। साईं गुलाम मुस्तफा साहब फरमाए साईं इते बलोच बिरादरी भी है। बुक्ती फकीर गबोल फकीर आहिन न तो साईं चो ता जा चारे गियर फ्री अब मां तो चम साईं मुके गियर ही सुभान अल्लाह वडे आवाज अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह वडे आवाज सा चो तो पो मां कुछ
फरमाया तो फिक्र दुनिया करके देखा, फिक्र उक़बा करके दे। आहे मौत याद के ना ॻाल्हायो तो सही, कंहिंखे मरणो आहे के ना, जंहिंखे मरणो आ मौत मथा बीठल आहे, दुनिया फानी आ। ऐं कब्रिस्तान वारनि ॾे त नज़र कयो, कॾहिं त इहे बि असां तां घुरजियरा हुया, ज़िंदा हुया, ईअं वेठा हुया, बीठा हुया, जलसन वारा भी होया। खुदा जो कसम अज कासूए पछताए रहा है, जेकर दुनिया में नेकियों करे अचो हा, वाइज़ नसीहत बुधी अचो हा, सुभान अल्लाह चई अचो हा, सवाब कमाए अचो हा। दुनिया वारो तांजे ला मैसेज आहे, तांजी हयाती आहे, फायदो वठी वठो, नेकियों कमाए वठो, दुनिया जो फिक्र छोड़ो, आखिरत के याद कयो। फिक्र दुनिया करके देखा, फिक्र उक़बा करके देख, छोड़ कर अब जिक्र सबका, जिक्र मौला करके दे। कौन किसके काम आया, कौन किसका है बना। अब ॻाल्हायो दुनिया जूं दोस्तियूं, दुनिया जूं यारियूं ऐं मोहब्बतूं सब इते जे इते रहिजी वेंदा। दुनिया वारो खुदा जो कसम आहे, सभिनि खां वधीक मोहब्बत ऐं दोस्ती भाई पीउ वारो आहे, खूनी रिश्तेदारनि जो आहे। इन खां अॻिते हलो पीउ पुटीअ में आहे, अम्मा जीजल जी मोहब्बत औलाद सां। दुनिया में मोहब्बतूं यारियूं दोस्तियूं कंदे मतलब जी आहे, दोखो मिली सघे थो। अॼुकल्ह वारी दोस्ती बग़ैर मतलब मफ़ाद जे ना हूंदी आहे, पर वो दुनिया वारो पीउ मां अहिड़ा त रिश्ता आहिनि, इन्हनि जे मोहब्बत में वफ़ा ई वफ़ा आहे, कोई मतलब न आहे। बाबे पोड़े के दे चाहे न दे, तरे भी दुआऊं घुरंदो तो हूंदी। अल्लाह मां जे हाल में आया, मुझो खैर आयो, बचड़े जे सर दे खैर कजा। अल्लाह उन जी इज्जत मुझी इज्जत, उन जी शोहरत मुझी शोहरत, अम्मा जी जल के दे या न दे, कपड़ा दे या न दे, पुटड़ो वठी करे तरे भी औलाद जे ला दुआ करंदी आहे। दुनिया वारो मां चाहे ते गाल खत्म करे छड़ियो आहे। कंहिंजी फौतगी थी वञे, तो मरी वियो आहे, पुट मरियो, अबो ऐं अम्मा के वठी अचो, कबर जे मथां बीहारो। हो अहिड़ो अबो नाहे जेको चवे ही बचड़े सां मुंहिंजी मोहब्बत हुई, मूंखे ॾाढो प्यारो। हर अंग लाड़ी हिन जो मन ॾाढा तो सुभाणे सलाह श्री बुलंद आवाज़। अब आप पीए मां जे रिश्ते का वधीक को रिश्तो आहे, बुलंद आवाज़ सां था ॻाल्हायो। पीए मां जे मोहब्बत खां वधीक का मोहब्बत ना है ना। बिहारियो उस कबर अयो बाबो चवंदो भला ही आखिरी मुलाकात आ, मुंहिंजो बचड़ो एडो पंध परे वञे थो, वरी मोटण जो उम्मीद आसरो ई नाहे। भला हिकड़ी रात पीरी रात पांजे औलाद सां गॾु कबर में सुमारियो, आए कोई पी त ॿुधाए कोई नाहे। दुनिया में मोहब्बत आहे, सिर्फ दुनिया में ताल्लुक आहे। आए का अम्मा जी जल औलाद सां मोहब्बत ऐं प्यार करण वारी, जेका चवे त बचड़े सां गॾु पीरी रात मूंखे कबर में सुमारो, पंहिंजे औलाद सां प्यार करे वठां, पंहिंजे निगरड़े सां मोहब्बत कयां। वो दुनिया वारो काई अम्मा
ऐलान आई जो पुछड़े जे कबर में सुमण जे ला तैयार थी वंगे ज़ाल मुड़स जे कबर में सुमण जे ला तैयार नाहे भा जे कबर में अचण जे ला तैयार नाहे बस केर के जे कम में थो अचे ताल्लुक दुनिया में रिश्तेदारियों हयातीअ में ओ दुनिया वारो करे त चवण वारे चयो आ कौन किसके काम आया कौन किसका है बना वो सबको अपना करके देखा रब को अपना करके दे बुलंद आवाज़ सां चो सुभान अज कयो वायदो इंशाअल्लाह कुरान सां मोहब्बत जोड़ींदासीं ॻाल्हायो ॻाल्हायो मां ॿिनि आयतनि ते इक्तिफ़ा कयुम हिकिड़ी आयत अल्लाह फरमायो तव्हां तौबा कयो तव्हां जे ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ करे मां अल्लाह जन्नत ॾेई छॾींदोमांव खोल कुरान चो सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह त चो कुरान जो दीदार कराया कुरान जो बुधण त सवाब आहे ओ दुनिया वारो कुरान जो ॾिसण भी सवाब आहे पर यार जो दीदार फरमाए बिस्मिल्लाहिर रहीम ओ दुनिया वारो खुलियो पयो आ कुरान छा थो चवे कुरान अल्लाह अकबर कबीरा सीबारो आहे सूरतुल फुरकान आहे आयत नंबर 17 आहे फरमाए इल्ला मन तौबा व आमना व अमिला अमलन सालिहन फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसना व कानल्लाहु गफूरर रहीमा हथ मथे करे चो सुभान अल्लाह चो कुरान सच्चो आ ॻाल्हायो 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 बुलंद कंहिं जो ऐलाना अल्लाह जो ऐलाना कंहिं में चो कुरान में छा तो फरमाए रब कंहिंजे ला तो फरमाए अल्लाह कंहिंजे फ़ाइदे में तो फरमाए दुनिया वारो असां तव्हांजे फ़ाइदे जे ला तो फरमाए ही ऐलान फ़ाइदे वारो आहे माण्हू दुनिया जे ऐलान जे पोयां अचो त हिते नौकरी थी मिले हिते डिग्रियूं था विराजल माण्हू इन ऐलान जे पोयां राशन तक़सीम पियो थिए माण्हू इन ऐलान जे पोयां ओ दुनिया वारो खैरात जो ऐलान थियो माण्हू सभु डुकंदा वेंदा ही कुरान जो ऐलान आहे अल्लाह जो ऐलान आहे कोई बुधण वारो आहे कोई डुकण वारो अचो बुधो रब जो ऐलान फरमाए इल्ला मन ताबा व आमना व अमिला अमलन सालिहा जेको तौबा कंदो अमल सुहिणा कंदो गुनाह खां तौबा करे मुशरिका शिरक खां तौबा करे ज़ानिया ज़ना खां तौबा करे ॿुधो दुनिया जा मुसलमानो शराबिया शराब खां तौबा करे अल्लाह फरमायो फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसना व कानल्लाहु गफूरर रहीमा चो सुभान अल्लाह खुलो पयो आ कुरान असा जो नात खानन ते रुगो घोर थींदी आ ते मौलवी ते भी नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत अज़मत औलिया नारे तकबीर कहीं जो ऐलाना गालायो गालायो अल्लाह से जो ऐलान शाये तौबा कयो गालायो असा गुनाहन में जोर था दियो कुफ्र में जोर शिरक में जोर खुदा जो कसम क़यामत सूरा जो मंजर आहे हर तरफ नजर कयो
दहशत नहीं दहशत नहीं वाशत ही वाशता खौफ आहे हिरास आहे परेशानी आहे ओ दुनिया वारो अमन अमान मुल्क जो तबाह थी वयो आहे ज़ालिम हुक्मरान मिलिया महंगाई चोट ते चढ़ियल आहे नफ्सा नफ्सी जो आलम आहे क़यामत को पहिरियां क़यामत सगरा जो मंजर नजर आयो बाबा जो दुश्मन बणियो वेठो आहे पी पुट जो दुश्मन आहे रिश्तेदार जो दुश्मन आहे हर जगह नफ्सा नफ्सिया माशर जे मैदान जे नफ्सा नफ्सिया खां पहिरियां अज नफ्सा नफ्सी नजर आयो ओ दुनिया वारो असांजो त जीअरनि सां बि वेर आहे पर जेके मरी विया दुनिया छॾे विया मुंहिंजे दिलबर नबी फरमायो पंहिंजे मुर्दन खे ख़ैर सां यादि कयो चङाईअ सां यादि कयो बुरो भलान खे न चयो पर मां अफ़सोस थो कयां असांजे इलाइक़नि जे अंदरि अहिड़ा बि माण्हू ॾिठासीं जिन मुर्दे भाउ जे क़बर खे बाहियूं ॾेई छॾियां अल्लाहु अकबर कबीरा एॾा माण्हू ज़ालिम थी विया एॾा संग दिल थी विया ओ दुनिया वारो जीअरे ते वेचाड़े सां वेदन हुई पर मरी हो भी न बख्शियो ठठे जे ज़िले ॾे हलिया वयो हिकिड़ो अहिड़ो दरंदो ज़ालिम तव्हांखे मिलंदो कुझु हिकु महीनो पहिरियां जंहिं जीअरनि खे न बख्शो मुर्दा औरत जे क़बर खे खोटे करे उन न्याणी निमाणी मैयत सां ज़ना करे बदफेली करे मैयत खे उछले छॾियाईं जॾहिं पकड़ियो वियो उनखे इकरार जुर्म थो करे खोड़ साल खां वठी चए थो मां इन कम में लॻल आहियां 50 औरतुनि सां लॻभॻि मां ज़ना करे चुको आहियां सो बि मुर्दनि सां सो बि क़बर फाड़े करे यार ये भी इरसाल ये भी दिलियूं रखियल था असां ॿुधूं था दिल ॾकी थी वञे पई ओ नीण था किरनि पिया इनखे जुरियत कीअं थी आहे रात जे वॻड़े में वरी क़ब्रस्तान में एॾो वॾो गुनाह ओ दुनिया वारो ओ रब नाराज़ न थिए त कीअं हाणे थर जे इलाइक़े में मां जलसे में वियो आहियां 0 पॉइंट इंडिया जे बार ते बरसातों ऐं बरसात बिजली खिवण ऐं तजल्ली लॻी आहे 40 रिढ मरी विया 5 उठ 2 माण्हू मरी विया ही रब ॾेखारे पियो दुनिया वारो तव्हां केॾा बि ज़ालिम हुजो मुतकब्बिर हुजो ॾाढा हुजो तव्हां खां ॾाढो माल आया मां वॾो आया पंहिंजे बिजलीअ सां बरसात जे खिवण ऐं गज गोड़ जे हकल सां तव्हांजे दिलनि खे ॾारे सघां थो तव्हांखे मारे सघां थो छो अल्लाह ॾाढो आहे हथ मथे करे जो अल्लाह असांजी तौबा आहे अल्लाह असांजी ज़ारी आहे ओ गुनहगारो मुंहिंजो अल्लाह बादशाह आहे खोल कुरान चो सुभान अल्लाह दुए दसा बुर्द करे मां कुरान है दीदारा खनाना छे को शगे कुरान अश्क कुरान फरमाती बिस्मिल्लाह रहमानिर रहीम सूरत नाम सूरतुल मुल्क अल्लाह कुरान माइलाना खनागे फरमाती तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन कदीर हथ मथे करे जो सुभान अल्लाह बादशाह केरा चो अल्लाह ॾाढिया ॾाढिया चो अल्लाह मुल्क जो आली केरा चो अल्लाह सतन आसमान जो बादशाह केर चौदो हल अल्लाह सतन ज़मीन जो बादशाह केर दरिया समंदर जो बादशाह केर वण टिड़ बूटन जो बादशाह केर सिज चंद्र तारन जो बादशाह केर हयाती ममाती जो मालिक केर आहे न्याणन पटन जो मालिक केर आहे खोल कुरान चो सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह चो मां कुरान खयो बीठो आ छा तो चवे कुरान अया बुध कुरान पर में बिस्मिल्लाह रहमानिर रहीम 83 पारा है सूरत
आल इमरान है आयत नंबर 26 फरमे कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तो दिल मुल्क मन तशाउ व तनज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर हथ मथे करे जो सुभान अल्लाह। बादशाह केरा अल्लाह जो नालो बुलंद आवाज़ सां वठ तो फ़ायदो थी तो के फ़ायदे जी ख़बर ना है त ॿुधायां बुखारी शरीफ जी हदीस क़यामत जेडी माशर जे में अवा माता का पुछा तो माशर दुखियो कि न ॻाल्हायो तो सही सब उगाड़ा होंदा माण्हू परेशान होंदा कंहिंखे इहा ख़बर ना है त मुंहिंजे पासे में केरु बीठो आहे कहिड़े हाल में बीठो नशे जे हालत में नज़र ईंदा ईअं परेशान होंदा रब साईं पंहिंजे कावड़ अल्लाह जे कोरट सत ही ज़मीन आसमान के अल्लाह आंगुर ते रखी मिशका शरीफ जी हदीस आहे अल्लाह ईअं फेराईंदो ऐनल मुतकब्बिरून व ऐनल मुतजब्बिरून ॾाढा काॾे विया सरदार ये रईस ये नवाब ये बोतार ये ज़ालिम जेके ज़ुल्म कंदा हुआ ये पराया घर ड्राईंदा हुआ पराया घरन के साड़ींदा हुआ माण्हू माराईंदा हुआ काॾे विया अनल मलक मां बादशाह ऐना मुलुकुल अर्ज़ ज़मीन जा बादशाह काॾे विया कोई ॻाल्हाइण जे लाइ तयार न हूंदो जिते नबी रसूल जी ज़ुबान ते नफ्सी नफ्सी जो सदाऊं होंदियूं त केरा दुनिया जो सिकंदर माया जो लाल बादशाह जेको रब जे साम्हूं मुंहुं खणी सघे दुनिया वारो माशर ॾुखियो आहे ओ दुनिया वारो मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां पियो माशर जे मैदान में बुखारी शरीफ जी हदीस आहे हिकिड़ो माण्हू